जिब्रील इंदो पियो अल्लाह पाक फरमा जिब्रील मेहमान वड्डो तरीको न अपनाए जाए शब्द के चीरे करे मोहम्मद जी सलामी ने तवज्जो त कयो एडो एडो जनाब जिब्रील वल्लो उलमा का वाक्यो बुदलना एकड़ो नूरानी पर जकरे दुनिया जे तख्ते ते खोले जमीन और आसमान जे खला के भरे सरे जनो त अल्लाह पाक इए फरमा जिब्रील जिब्रील नबी दे वणनो पान के किलो करे वन जाए नंढो करे वन जाए छो त मोहम्मद सलामी देवनी जिन्हें जनाब जिब्रील इंदो पियो ये भी जुमला बुजुर्गन को बदलना अर्ज़ कंदो पियो अल्लाह तुझे मोहम्मद के किया जागाया अल्लाह पाक फरमा जिब्रील नालो खणी सदा न कजाए मोहम्मद के जिस्म के लोडे करे न उठाए जाए अल्लाह तुझे प्री मोहम्मद के किया जागाया मां प्यार में चोंदो मोहब्बत में चोंदो शौक में चोंदो शौक में चोंदो मोहब्बत में चोंदो जंटा अल्लाह तबारक व तआला ये फरमायो जिब्रील चप्पल ना थमाए नूर जा चुम कदम हुजूर जा बुलंद आवाज़ चुम चुम के तलियां चुम चुम के तलियां चुम चुम के तलियां साइनू जगाया चुम चुम के तलियां साइनू जगाया जिब्रील रब दा पैगाम लाया चुम चुम के तलियां जनाब जिब्रील अदब जे दायरे में संजन के जगायो उम्मत के नुक्तो मिलियो अमा निंड में उथाइण जो इस्लामी तरीक़ो कहिड़ो आहे रोज़ वाइदा ॿुधूं था हा बा निंड में उथाइण जो हिकिड़ो माण्हू सुतो पियो आहे तरीक़ो उथाइण जो इहो आहे सन्ना सन्ना पेरनि खे मटा ॾिजनि जीअं त सुम्हण वारो उथे त साम्हूं वारे खे ॾिसे त शिरक न भरे उथाइण जो तरीक़ो इहो आहे अब असां कीअं उथाईंदा आहियूं हा वरेली कंबल लमंदो ॾिस के ना सिजो काथे पहुतो आए के ना हाँ भाई जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उच्चा पाक नबी मोहम्मद तो फरमाए मां मोहम्मद मुस्तफा की जो ने आया ये भी जुमला बुजुर्ग को बदलना हो तवज्जो तक जाए 70,000 मलाकन जो टोलो अगियो 70,000 मलाकन जो टोलो पोयो सजे खबे मेहमान वड्डो त पहरो प्रोटोकॉल वड्डो दाढ़िया पाक नबी मोहम्मद तो फरमाए मां मोहम्मद करीम गे जमजम जे खूह ते आंदो तवज्जो त कजो दुनिया वडा एतराज कया जे दिल न करमी त मानू मरी विनो अल्लामा अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैह अजीब जुमला फरमाया तेसी ते कयामत कायम न थीनी जेसी ते रसूल जो हिक हिक मौजूदो सच्चो साबित न थींदो अज दुनिया नबी जो मौजूदो मने पई हवा बाईपास थे भई न दिल जी हा साईं ऑपरेशन थे पियो न जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा फरमान मां मोहम्मद करीम ने सीने मुबारक के चा कयो तवज्जो त जाए अल्लाह तबारक व तआला संजन जे सीने मुबारक के चीराए दिल मुबारक के कढराए जन्नत जे थाव में रखराए समसम जे पानी सा धोरायो हिकमत कहिड़ी आ हिकमत केड़ी आ तवज्जो त जाए इन तमा जे कॉलोनी मा को हज ते विंदो आ उमरे ते विंदो आ कराची एयरपोर्ट ते एकड़ी इंजेक्शन लगंदी आ अब अच्छा दे करे जे पाकिस्तान जी आबहवा पंहिंजी आ सऊदी जी आबहवा पंहिंजी आ सेहत के बरकरार रखने जे लाइ एकड़ी इंजेक्शन लगंदी आ उलमा इया हिकमत लिखी आ अल्लाह तबारक व तआला संजन जे सीने मुबारक के चीराए दिल मुबारक के कढराए जन्नत जे थाव में रखराए समसम जे पानी सा धोराए अल्लाह उहे अनवारात भराया जेके उतों जे बर्दाश्त वारा बुलंद आवाज़ा पाक नबी मोहम्मद तो फरमाए मां मोहम्मद करीम जो सफर ते हलियो सवारी जन्नत जी बराल तवज्जो त कजो मां ट्रेक में कोन पियो वञा मुझे साईं जो सफर शुरू थियो पाक नबी मोहम्मद तो फरमाए सफर कंदे कंदे मंजिलूं झागींदे झागींदे एड़ी जगह ते आया जिब्रील अर्ज़ कंदो पियो आका किते भी बरकातूं नमाज़े नफिल पढ़ो तवज्जो त कजाए संजन बरकातूं नमाज़े नफिल पढ़ी पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्रील ही केड़ी जाया आका वादी असरबा जो अज जो नालो जो मिठो मदीनो बुलंद आवाज़ के अल्लाह वारे अजीब जुमला चा मदीने जे सिक में ॾाढा सुभान अल्लाह अज मदीने जा मुनारा याद प्या अज मदीने जा मुनारा याद प्या
अज मदीने जा मुनारा याद प्या सिहन ऐं साईं सुहारा याद प्या अज मदीने जा मुनारा याद प्या सजन बरकातू नफिल पढ़ियो असांखे छा मिलियो बा माण्हू सफ़र में या मंजिल मक़सूद ते पहुचे न बा पोइ शुक्राने तौर नफिल पढ़े अल्लाह कम तो घणो हो पर तू मेहरबानी फरमाए हिते पहुचायो आहे बुलंद आवाज़ा बराल जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सा जे अंदर आया जिते अल्लाह तबारक व तआला सवा लख नबी साईं जे इस्तक़बाल में बिहाया ऐं साईं मोहम्मद मुराद रहमतुल्लाह अलैह कंहिं जगह ते जुमला फरमाया त अक्सर चे ये भी माण्हू शयूं बयान कंदा आहिनि त बाबा जॾहिं इमाम जो टाइम आयो त फलाणो नबी सोचे पियो आदम नबी सोचे पियो यूसुफ अलैहिस्सलाम सोचे पियो इब्राहिम नबी सोचे पियो त मन इमामत मां करायां सजन अजीब जुमला फरमाया त इन टाइम ते कंहिं बि नबी सोच न सोची ही इमाम जे बारे में छो त अल्लाह तबारक व तआला अज़ल में इमामत नबीअ जी हुज़ूर जे पुखे में रब लिखराए छॾी बुलंद आवाज़ा जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबीअ खे नमाज़ पढ़ाए इते नमाज़ पढ़ाइण वारो केरो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतो हिकिड़ो मसलो हल थी वियो कहिड़ो जेके चवनि था बाबा जॾहिं इमाम नमाज़ पढ़ाए जेके पोयों मुक़्तदी आहिनि उहे बि बाबा सूरत फातिह पढ़नि चवंदा आहिनि न बा सूरत फातिह खां सवा काई बि नमाज़ न थींदी आहे हालांकि साईं जन जो फरमान आहे त इमाम जी किरायत मुक़्तदी जी किरायत आहे सम्झो था न बा मां अवां खां पोइ चवंदो साईं जन जॾहिं मेराज ते विया त मेराज जे वञण खां पहिरियां रसूल ते अलहम्दु नाज़िल थियल आहे इते नमाज़ कंहिं पढ़ाई जनाब रसूलुल्लाह त किरायत कंहिं कई साईं जन ॿियनि नबियनि खे अलहम्दु यादि हो छा बा पतो पियो त इमाम जी किरायत मुक़्तदी जो कमु साॻियो आहे सम्झो था न बा जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबीअ खे नमाज़ पढ़ाए पर सफ़र अॻिते हलियो आहे नबीअ सां मुलाक़ातूं कंदा आया हिकमत कहिड़ी आहे मुंहिंजो साईं तो फरमाए पहिरें आसमान ते आया आदम नबी सां मुलाक़ात हिकमत कहिड़ी आहे अल्लाह पाक फरमाए कबीब हे मुंहिंजो जनाबे आदम आहे नबीअ में अव नंबर त पहिरियों आहे पर मां अल्लाह जनाबे आदम खे पहिरें आसमान ते आयो वा तो मोहम्मद करीम जी मंजिल अञा अॻिते आहे नबीन सां मिलंदा मुलाक़ातूं कंदा आया जॾहिं जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सतें आसमान ते पहुता सन फरमाए त हिकिड़ो मां मोहम्मद करीम खे कोठो नज़र आयो पाण फरमाए जिब्रील जो कोठो छाजो आहे जैसे बैतुल महमूर आहे मलाइकनि जो काबो आहे हिकिड़ो नुक़्तो ॼावां बा बैतुल्लाह जी तमीर करण वारो केरु हो जनाबे इब्राहिम ख़िदमत निगरानी कंहिंजे हवाले जनाबे इब्राहिम जे जीअं अल्लाह ताला बैतुल्लाह जी निगरानी जनाबे इब्राहिम जे हवाले कई आहे ईअं अल्लाह तबारक व तआला बैतुल महमूर जी ख़िदमत बि रब जनाबे इब्राहिम जे हवाले कई साईं जन जॾहिं मोटी आया त सहाबा पुछनि पिया साईं बाबो इब्राहिम ॾिसण में कीअं हुया साईं जन फरमायो जेकॾहिं तव्हांखे बाबे इब्राहिम जी ज़ियारत ऐं दीदार करिणो आहे मां मुहम्मद जी ज़ियारत कयो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त बाबे इब्राहिम ऐं मां मुहम्मद में हिकिड़ो थोरो मुख़्तसर फ़र्क़ु आहे साईं कहिड़ो साईं फरमायो त जनाबे बाबे इब्राहिम जी सॼी ॾाढ़ी सफ़ेदी मां मुहम्मद करीम जा चंद वार सफ़ेद पहिरियां अछा वार न हुआ जॾहिं जनाब इब्राहिम खे पया न बा पोइ वारनि खे पकड़े अर्ज़ु कयईं अल्लाह ही छा आहे रब पाक फरमाए त मुंहिंजा नबी तुंहिंजी इज़त आहे अल्लाह जेकॾहिं अछे वार में इज़त आहे त पोइ हड़ ई अछा बना अबा जेकॾहिं लॼ आहे फरमा पधार हूंदा गाॾड़ी में बि तव्हां वेंदो न बा अच्छे ॾाढ़ी वारे माण्हू जो माण्हू लॼ एतिराम कंदा आहिनि अबा मां बि आहियां त चाचा तुंहिंजी अच्छी ॾाढ़ी आहे तूं अची वेह आहे की न आ वई पाक नबी इमाम लंबिया जॾहिं अॻिते आया मुंहिंजो साईं तो फरमाए हिकिड़ो अहिड़ो वण नज़र आयो मटकनि जेॾा ॿेड़ा हाथी जे कन जीअं पन्ना पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्रील हीअ कहिड़ी जाइ आहे आका सिदरतुल मुंतहा आहे असां बि अॻिलो जहान कोन ॾिठो आहे उहा ज़ात मुहम्मद मुस्तफ़ा जी आहे बराल मेरा जो लंबो चौड़ो वाक़ियो आहे मूंखे बि पहुचणो आहे
असांजा मुर्शिद भी पोइ वेठा आहिनि जेके मां टूटा फूटा जुमला ॻाल्हाया बग़ैर कंहिं रिज़ल्ट जे मां तक़रीर निचूड़ जे ख़तमु पियो कयां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहब्बत जी इहा तक़ाज़ा आहे, जंहिंसां नबीअ मुहब्बत कई आहे उन सां मुहब्बत करणी आहे, जेको नबीअ नफ़रत कई आहे उन खां नफ़रत करणी आहे। जंहिंसां रसूल जोड़ियो आहे जुड़ी पवणो आहे, जेको नबीअ टोड़ियो आहे टुड़ी पवणो आहे। जेका रसूलुल्लाह जी पसंदि उहा पंहिंजी पसंदि, जंहिंखे नबीअ नापसंदि फरमायो उनखे नापसंदि करिणो आहे। इहा नबी जे मुहब्बत जी तक़ाज़ा आहे। अब गार खां रसूल नफ़रत कई आहे असांखे बि, पर असां जेसीं ताईं 10-15 हिक ॿिए खे सरड़ा न ॾियूं त यारी पकी कोन्हे आहे की न। अहिड़ा बि यार हूंदा अथव, अॼु यारो मुंड में न हुयो माना 5-10 न ठोकियईं आहे की न। अबा गार खां नबी नफ़रत कई आहे। साईं जो साहिबी आहे त जाबिर बिन सलीम रज़ी अल्लाह ताला अन्हु साहिबो फरमाए थो माखों कॾहिं कॾहिं जुमला निकिरी वेंदा, मां ॻाल्हाइण जो तिखो हुयुमि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ए जाबिर बिन सलीम गार गंद खां परहेज़ कंदो कर, गार खां मां मुहम्मद खे नफ़रत आहे। हज़रत जाबिर बिन सलीम तूं पाण थो वाक़ियो ॿुधाए त मुंहिंजी ज़िंदगी गुज़रंदी रही वरी मुंहिंजे ज़ुबान ते कॾहिं जुमला गार जा न आया। इहे रसूल जा साहिब आहे। अब गाने खां बि नबीअ नफ़रत कई आहे, असांखे नफ़रत करणी आहे। जीअं वञूं हाणे दुकाननि ते न बा साजुर साजुर माशाल्लाह क़ुरान जी तिलावत हलंदी, वरी कलाक खां पोइ कवाली हलंदी, वरी जेके 10-11 ते कमु पहुचंदो न बा पोइ गाननि जा धुड़िया हूंदा सदके मुस्लमान तुंहिंजे ईमान था आहे की न आहे बा। ऐं मग़रिब खां वठी सुम्हाणी ताईं सुम्हणु इनखे रसूल नापसंदि फरमायो आहे। सुम्हाणी खां पोइ जल्दी सुम्हणु इनखे नबीअ पसंदि फरमायो आहे। काबतुल्लाह ॾे मुंहुं करे थुक सटणु इनखे बि रसूल नापसंदि फरमायो आहे। पाण सॼनि फरमायो अगरि कंहिंखे थुक जी तकलीफ़ आहे, खंगारे जी तकलीफ़ आहे, इस्लामी कचहरी में वेठो आहे, चैन चङनि में वेठो आहे, उन सां मसइलो आहे, खंगारे जी तकलीफ़ आहे, थुक जी तकलीफ़ आहे, सॼनि चादर मुबारक त्री ते रखी पाण लोआबे दन कढी महटो जे पाण तरीक़ो बि सम्झायूं। अगरि अहिड़ो को मसइलो त इहो तरीक़ो अपनाइजो। कंहिं बुज़ुर्ग लिखियो आहे त हर हर बार बार कंहिंजे साम्हूं थुक सटणु इहा बि अॻिले ते नफ़रत तारी कंदी आहे। संजन कंहिं जॻह तो गुज़रिया दीवार ते थुक लॻल ई ॼमी चुकी, पाण साहिबी खे सॾे फरमायूं काठी जो टुकड़ो खणी इनखे खरड़े लाहे छॾ, ॾिसण वारे ते नफ़रत तारी थींदी। अज़ीज़ो जेका नबीअ जी पसंदि उहा पंहिंजी पसंदि। आख़िरी ॻाल्हि संजन जॾहिं मको छॾे मदीने विया, अब कहिड़े साहिबी जे घर महिमान तरसिया हा, जनाबे अबू अयूब अंसारी। साहिबी फरमाए थो जेका घर में भाॼी पचंदी मानी बर्तन उहो सॼो आॾो संजन जे रखंदा हुआसीं। हिकिड़े ॾियारे हज़रत अबू अयूब अंसारी थो फरमाए मां संजन जे आॾो भाॼी रखी संजन बर्तन खे परे करे चेरो मुबारक फेराए संजन पाण परे थी बीठा। अबू अयूब अंसारी उथी आयो, आका लॻे थो भाॼी में को ऐब आहे या पकल सही न आहे, चसो न आहे, मज़ो न आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए अबू अयूब अंसारी तुंहिंजे भाॼीअ में को ऐब कोन्हे, अॼु तुंहिंजे भाॼीअ में बसर घणो पियल आहे, बसर जी ख़ुशबू बसर जी स्मेल मां मुहम्मद खे पसंदि न आहे। अबू अयूब अंसारी उथी आयो, आका जेकॾहिं तव्हांखे बसर पसंदि न आहे त हिन फ़क़ीर जे घर में बसर जी भाॼी न पचंदी। मां तव्हां चओ था अब्बासी मौलवी चयो आहे बसर हराम आहे, हराम न आहे, सम्झो था न। बाक़ी के हलाल शयूं बि तबियत न पवंदियूं आहिनि। बहरहाल मां ॻाल्हायां बग़ैर के निचूड़ जे के रिज़ल्ट जे मां पंहिंजे बयान खे ख़तमु पियो कयां। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजा टूटा फूटा जुमला पंहिंजे बारगाह इलाही जे अंदरि मंज़ूर मक़बूल फरमाए। जन दोस्तनि महिनत करे कोशिशि करे हेॾो क़ुरान जो प्रोग्राम में कचहरी सिंगारी समाई। अल्लाह तबारक व तआला दोस्तनि जे माल में, रिस्क में, उम्र में, ज़िंदगी में, बचन में, कारोबार में बरकत जो मामलो फरमाए। किसी के ऐब देख कर बेनकाब न कर, खुदा बैठा है तू हिसाब न कर। लोग कहते हैं खुदा नज़र नहीं आता, खुदा नज़र आता है जहाँ कुछ नज़र नहीं आता। ज़िंदगी बाकी मुलाकात बाकी। वमा अलैना इल्ला। माशाअल्लाह, जज़ाकुमुल्लाह।